السلام علیکم دوستو، آج میں آپ کو جو گھمانے اور دکھانے آیا ہوں جو درگاہ سیدی موسانی ہے، اور یہ درگاہ ڈسٹرکٹ دادو اور تحصیل میہر میں آتی ہے۔ یہ سندھ کی ایک مشہور درگاہ ہے۔ اس درگاہ میں روحانی علاج کے حوالے سے کافی لوگ دور دور سے آتے ہیں، پورے پاکستان سے لوگ آتے ہیں۔ یہاں پہ لاعلاج بیماریوں کا علاج کے حوالے سے بہت مشہور ہے۔ لوگ جو بتاتے ہیں وہ کہتے ہیں کہ یہاں پہ سرجری ہوتی ہے، اور کافی لوگ جو ہے درگاہ پہ آتے ہی وہ ٹھیک ہو جاتے ہیں۔ تقریباً یہاں پہ 4 دن کا ہوتا ہے، 4 دن اور 4 راتیں یہاں پہ رہنا پڑتا ہے۔ تو یہ لوگوں سے بھی معلوم کریں گے کہ واقعی ایسا ہوتا ہے، اور جو یہاں پہ مقامی جو لوگ ہیں ان سے بھی ہم معلوم کریں گے۔ اچھا، اس درگاہ کی ہسٹری وغیرہ کچھ صحیح جو ہے وہ نہیں لکھی ہوئی، تو اس حوالے سے بھی پوچھیں گے لوگوں کی کیا باتیں ہیں اور کیا چلا آ رہا ہے کہ اس درگاہ کے حوالے سے کیا کیا باتیں چلی آ رہی ہیں، وہ ہم ساری ڈسکس کریں گے۔ اور یہاں جو علاج ہوتا ہے اس حوالے سے بھی ہم کوشش کریں گے کہ آپ سب لوگوں کو اور جاننے کا موقع ملے۔ اچھا، یہ جو علاقہ ہے یہ کچے کا علاقہ ہے۔ کچے کا علاقہ ہم اسے کہتے ہیں جو دریا کے اندر ہوتا ہے، اور فلر ریف جو بند ہوتا ہے اس کے اندر۔ تو یہ یہاں سے دریا بالکل تھوڑے مفاصلے پہ بہ رہا ہے ابھی بھی۔ تو یہ کچے کا علاقہ ہے، یہاں پہ درگاہ ہے۔ اس درگاہ کو آنے کے لیے ہمیں اگر لاکانہ سائڈ سے آنا ہوگا یا پھر دادوس کی سائڈ سے آنا ہوگا، تو بیچ میں ہی پڑتا ہے میہر شہر۔ تو میہر سے آپ کسی سے بھی معلوم کر کے یہاں درگاہ پہ آ سکتے ہیں۔ میہر کے تقریباً 15 سے 20 کلومیٹر کی دوری پہ ہے یہ درگاہ۔ تو یہ درگاہ آج ہم وزٹ کریں گے اور اس حوالے سے لوگوں سے بھی پوچھیں گے۔ آئیے آگے چلتے ہیں۔ دوستوں، سب سے پہلے ہمیں یہاں پہ جو چلا رہا ہے جو روایت ہے وہ درگاہ ہے سید صدر الدین شاہ کی، اور یہ درگاہ جو والا جو ہے جو سیدی موسانی کا استاد بتایا جاتا ہے۔ تو سب سے پہلے یہاں پہ دعا کے لیے لوگ آتے ہیں، پھر درگاہ سیدی موسانی کے لیے جاتے ہیں، اور یہ روایت کافی پرانی چلی آ رہی ہے۔ تو ہم سب سے پہلے یہاں پہ درگاہ صدر الدین بادشاہ کی زیارت کریں گے، اور اس کے بعد درگاہ سیدی موسانی پہ جائیں گے۔ تو یہ صدر الدین بادشاہ کے حوالے سے مجھے جو معلوم ہے تھوڑا بہت لوگوں سے، تو یہی پڑتا ہے کہ یہ جو صدر الدین بادشاہ ہے اس کا یہاں پہ ایک مدرسہ تھا۔ یہ تقریباً اندازاً 300 سال پرانی بات لگتی ہے کہ یہاں پہ ایک مدرسہ تھا، اور مدرسے میں جو استاد دور دور سے بچے آ کے استاد کے پاس پڑھنے آتے تھے، صدر الدین بادشاہ کے پاس۔ تو ان میں سے ایک بچہ تھا سیدی موسانی۔ تو سیدی موسانی کا والد بھی اس کو یہاں پہ چھوڑ کے چلا گیا تھا مدرسے میں۔ تو جب بچے پڑھائی سے فارغ ہوتے ہیں تو مدرسے کے استاد کی جو کام مال مویشی ہے وہ چرانے جاتے تھے۔ تو سیدی موسانی بھی باقی بچوں کے ساتھ جو ہے وہ مال مویشی چرانے کے لیے جنگل میں جاتا تھا۔ تو دوسرے بچے یہ شکایت کرتے تھے استاد کے ساتھ کہ یہ مال چرانے کے لیے تو چلتا ہے لیکن ادھر گم ہو جاتا ہے، اور مال وغیرہ کو جو خیال ہے وہ نہیں رکھتا۔ تو ایک دن 2 دن یہ بات چلی، پھر ایک دن اچانک مال چرانے کے وقت جو ہے ایک زمین جو ہے وہ پھٹ گئی، پھر جسے ہم سیدی موسانی کہتے ہیں کہ وہ اس زمین میں اندر چلا گیا اور واپس زمین بند ہو گئی۔ تو جب یہ استاد کو معلوم ہوا تو استاد نے یہاں پہ سب سے پہلے جو مزار وہ سیدی موسانی کی یہاں پہ بنائی۔ تو یہ روایت یہ پرانی کافی چلی آ رہی ہے۔ تو آگے چل کے ہم دوسرے لوگوں سے بھی معلوم کریں گے، اور یہاں کے جو نامنیٹ لوگ ہیں درگاہ کے حوالے سے ہم ان سے بھی پوچھیں گے، اور علاج کے حوالے سے بھی پوچھیں گے، اور لوگ کس طرح دیکھتے ہیں خواب میں، کیا ان کو درگاہ والا نظر آتا ہے اور کس طرح نظر آتا ہے۔ تو اس حوالے سے بھی ہم لوگوں سے پوچھیں گے۔ آگے اس ویڈیو میں آئیے ہمارے ساتھ چلیں۔
तव्हां जो नालो ॿुधायो, तारुफ़ करायो ऐं हिन दरगाह ते तव्हां फ़क़ीर आहियो, हिन दरगाह जे हवाले सां असांखे कुझु ॿुधायो। असीं ज़ात जा पीरगद आहियूं ऐं असुल सतनि पीढ़ियुनि खां वठी दरगाह सैदी मुसानी जा वेठल आहियूं। असांजा वॾड़ा दरगाह जी ड्यूटी ॾींदा हुआ, ख़िदमत कंदा हुआ। असुल में हज़रत मखदूम सैदी मुसानी जे लाइ जेको असांजे वॾड़नि जे माना ख़्याल में जेको ॿुधण में आयो आहे त साईं उच शरीफ़ खां आया ऐं साईं जन हिते जॾहिं आया त हिननि जे पोयों के माण्हू हुआ जेके हिते हीअ असांजो दरिया जो रस्तो हुयो जेको वापार जो ज़रियो हुयो। उन टाइम में साईं जन हिते अचे गुम थी विया। पोइ उन्हनि माण्हुनि हिन जे पोयों 7 ॾींहं इंतज़ारु कयो, उहे निकिता हलिया विया, दरगाह वारो ॿाहिरि न निकितो। उन खां पोइ साईं हज़रत मखदूम सैदी मुसानी सरकार इशारो ॾिनो, जेको 9 लख लाखेरनि जो सरदार हुयो, उनखे त मुंहिंजे मथां रोज़ो ठहिराए। जंहिं रोज़ो ठहिरायो दरगाह शरीफ़ हज़रत मखदूम सैदी मुसानी जे मथां, पर उहो खीर ऐं सेड़ी सां ठहियलु हो। उनखां पोइ हिन दरगाह ते ईंदड़ ज़ाइरीन जेके आहिनि उहे ॾींहं खां शफ़ा थी पिया वञनि। जेको बि मर्ज़ खणी पिया अचनि, जेको फाल खणी पिया अचनि, ॾींहं खां उन्हनि जी उमेद दिलि जी पूरी थी वञे। ईअं जो पंधु ईंदा हुआ, उठनि ते ईंदा हुआ, उन टाइम में घोड़नि ते ईंदा हुआ, वरी पोइ डांदा गाॾियुनि ते अचणु शुरू कयूं। हज़रत मखदूम सैदी मुसानी ते अॼु बि इहो सिलसिलो हलंदो थो रहे, जिते लखे माण्हू डेली जे हवाले हज़ारे माण्हू अचनि था ऐं लखे माण्हू शफ़ा थिए था ऐं उनखे शफ़ा मिले थी दरगाह तरफ़। हज़रत मखदूम 4 रातियूं रहनि था, 4 रातियुनि खां वधीक जेकॾहिं कमु नथो थिए त 4 रातियुनि में हुननि जो हज़ारो थिए थो, साईं जी मोट मिले थी, या जे 4 रातियुनि में नथी मिले त पोइ वापसि हलिया था वञनि या वधीक रहनि था। असुल में हज़रत मखदूम सैदी मुसानी ते अॻ में ईअं हूंदो हो त जेको नंढड़े मर्ज़ वारो हूंदो उहो ॾींहं खां या राति खां या 2 रातियुनि में छुटी ईंदो। जेको वॾो सीरियस मरीज़ हूंदो, जेके डोली में खणी ईंदा हुआ, रेलनि जे चेन पलांदनि में खणी ईंदा, उहो चौंक में छुटी ईंदो। पर उहो सिलसिलो अॼु बि हलंदो थो अचे। हिते जेको बि इंसानु अचे थो उहो या राति में शफ़ा थी थो वञे, उनखे वरंदी राति जे पेट में मिले थी, ऊंद जे जेको आहे निंड जे हिकिड़े आलम में मिले थी। अच्छा, हिते जेके माण्हू अचनि था उहे पाकिस्तान जा ई आहिनि, पाकिस्तान खां ॿाहिरां बि अचनि था? अच्छा, असां दरगाह सैदी मुसानी जा दरगाह जा फ़क़ीर आहियूं। असां तक़रीबन माण्हू सां जॾहिं वापसि था थींदा आहियूं त हिते असां वटि इंडिया जा दुबई खां वाणियूं ईंदो आहे, जेको कमकार कराईंदो आहे। हिते असां वटि अफ़गानिस्तान वाणी जो नालो तव्हांखे ध्यानु आहे? अच्छा, अफ़गानिस्तान जे बॉर्डर तो माण्हू अफ़गान जा पठान बि हिते असां ईंदे ॾिठा हुई, जंहिंजी ॿोली न सम्झी सघिया हुआ। बहरहाल हिते दीदार वठंदी आहे। ईरान मां माण्हू आया, इराक मां माण्हू हिते ईंदा। तक़रीबन मुख़्तलिफ़ मुल्कनि मां दरगाह जे दर ते माण्हू ईंदा आहिनि जेके बीमार हूंदा। अच्छा, हिते कुझु टाइम अॻ में जेको वॾो रोड ठहियलु आहे, हिते अक़वाम मुतहिदा जे तरफ़ां का टीम आई हुई जेके असांखे ॿुधाइनि पिया त असां कंहिं ॿाहिरि मुल्क जा आहियूं। अंदरि हुन सां जेको गॾु हुयो माण्हू उहो ॿुधाए पियो, जंहिंजे हवाले सां बि कुझु चर्चा कम थिया। अच्छा फ़क़ीर, हे जेके माण्हू अचनि था हिते, तव्हां उनजा वाक़िया ॾिठा आहिनि जी कोई मिसाल तौर ते जो मसइलो हल थी वञे, का बीमारी हल थी वञे? जी बिल्कुलु। असां हिते जॾहिं माण्हुनि सां मिलिया आहियूं त हुननि जे पंहिंजा जेके ज़बानी लफ़्ज़ ऐं व्यूज़ जेके वरिता आहिनि ऐं ॿुधा आहिनि, त हुननि जो चवणु आहे त के 10 सालनि ताईं 12 सालनि ताईं हुननि खे औलाद न मिले ऐं दरगाह ते चौंक रही वञनि ऐं हुनखे ओचितो ओचितो अलाह जे हुकुम सां ऐं दरगाह वारे जे दुआ सां पुटु थी वञे, हिकिड़ो ॿारु, ॿियो ॿारु, टियों ॿारु, पोइ उहे हिते छेला काए अचे दरगाह जे दर ते कोई करे पंहिंजो पाण ऐं पंहिंजे मुफ़्ती साईं जे महिमान खे खाराए निकिता हलिया वेंदा आहिनि पंहिंजो मुरादो। हिते माना तक़रीबन जेके लाइलाज थींदा अचनि माण्हू या ग़रीब गुरबो सरकारी अस्पतालुनि जो हाल ॾिसी हिते अचे थो, हिते हर मर्ज़ जो इलाजु अलाह जा प्यारा वली लाइ कनि था। हिते असां वटि अहिड़ा माण्हू अचनि था जेके मिनिस्टर बि थी रहिया आहिनि, नेक्स्ट मिनिस्टर। असांजे जीअं मीर मंज़ूर ख़ान पंवर। अच्छा साईं, अल्लाह अकबर। अम्मा तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे बाबा? हिते कीअं आई, किथां आई? कराची में आई आहियां। मूंखे बि ॿुधायऊं चई साईं सईद मुसानी त मुंहिंजो भेणो ई आओ बीमार हो, उहो सही थी वियो। कहिड़ी बीमारी तुंहिंजे भेण खे? उहो वॾी बीमारी आहे, शक थी चऊं। वरी ॿियो जेको ॿियो बीमारी सोट आई, गले जो मसलो, उहा ख़ुशि थी वई। तव्हांखे कहिड़ी बीमारी आहे हींअर? मूंखे मुंहिंजा छोकिरा ने दिमाग़ में सही कोन्हे। पोइ कराची अम्मा दुनिया ते इलाज जे लाइ अचे, तव्हां हिते आया आहियो? दुनिया जा इलाज कराया, किथां फ़ाइदो नथो चए। को चए हिसाब है, को चए लगत है, को चए एतराजी है, को चए कीअं, मगर फ़ाइदो कुझु नथो थिए। तव्हां पाण केरु आहियो बाबा? असीं सूरी टेस्ट करायो क्लियर आहे, यूरिन टेस्ट करायो क्लियर आहे, ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, तबियत ख़राब थियनि थी, तबियत ई सम्झ में नथी ख़राब थियनि थी, सदा कर कंहिं माणे सी ॻाल्हिनि था। उते सुठनि डॉक्टरनि खे ॾेखारियो आहे? हा,
असां जो है केरु आयो किथां आयो कुंडाणी आयो पेट मकरान केच मकरान खां आयो हिते कीअं ख़बर पई छाजे लाइ आयो आहीं हिते हाणे असां असुल हितां जा आहियूं ज़िले सांगड़ जा जिले सांगड़ जो आहीं न पोइ हींअर हिते कीअं आयो आहीं दरगाह ते हिते पोड़ी जो गलो ख़राबु थी वियो ओॾे तुंहिंजी घरवारी जो घरवारी सही पोइ उते इलाज केच मकरान में हकीम जाम डॉक्टर कराची डॉक्टरनि खां करायो आहे डॉक्टरनि चयो कराची वठी वञे ऑपरेशन थी वञे जी जी पोइ असांजो हिकु वञूं था साईं जे दरबार ते पोइ जेको असांजो नसीबु थोरा पैसा न हुया या तुंहिंजी दिलि चयो त साईं वटि वञी इलाज करायां दिलि दिलि चयो अॻ में हितां को माण्हू तुंहिंजे ॻोठ जो या तुंहिंजे घर जो शाफ़ थी वियो शफ़ा जी थी जी वियो जी हा केरु आहे उहो तुंहिंजो छा हुयो उन कहिड़ी मर्ज़ी हुई हिकिड़ो मुंहिंजो सौटु ॿियो मुंहिंजो सहुरो उन्हनि सां छा मसइलो हुयो उनखे पथरी पोइ पथरी कीअं निकिती उहा बसि कुदरती वई हली हिते माना ख़तमु थी वियो ख़तमु थी वियो अच्छा उहे माण्हू अञा तुंहिंजा सोट ऐं सोरो हुया त सहुरो वीचारो जहान छॾे सोट हुया त उनजी पथरी मां पथरीअ जो इलाज उनखे मौक़ा हुआ मौक़ा ख़तमु उनखे ख़बर पई त मुंहिंजो इलाज थिए थो या हा छा न न उनखे हुन छा ॾिठो निंड में निंड में वरी साईं मुंहिंजो ऑपरेशन थियो सर जीअं त मां हुन तोखे पाण खे कहिड़ी तकलीफ़ हुई जो कल्टी थी पियो सुको धक लॻो अथई नालो ज़ात किथां नालो छा आहे तुंहिंजो मुंहिंजो नालो जंगल खान आहे ज़ात जो केरु आहे गोपाल कहिड़े शहर जो आहे ॻोठ गुलशेर खान गोपाल ज़िला लाड़काणा हा हिते दरगाह ते तूं आए तुंहिंजो एक्सीडेंट थियो हुयो मां जो एक्सीडेंट थियो मां ॿिए हंधि ऑपरेशन करायूं काका मुंहिंजो ज़ख़म न पियो छुटी कई चवे नासूर आहे कोई चवे कैंसर आहे जॾहिं दरगाह हज़रत मखदूम सैदी मुसानी ते आयो त घणनि रातिनि में तव्हांजो इहो कैंसर जो ॿी राति अच्छा ॿी राति ते तव्हांजो ऑपरेशन थियो हा तव्हां छुटी वियो हितां उन खां पोइ तव्हांजा मरीज़ कहिड़ा आया जेके छुटी आया पोइ मुंहिंजी भाॼाई आई उनखे कहिड़ो मसइलो हुयो पथरी हुई अच्छा उनजी पथरी जो छा थियो मां भाउ खे झेलियो त हितां ऑपरेशन असां न कराईंदासीं साईं खां मां छुटी आहियां सो साईं ते हले ॿी राति ते पेशाब में पथरी निकिती वरी हा वरी मुंहिंजी भाइटी जंहिंजो ऑपरेशन जो सामान सिकंदर बलोच वटि वरितलु हो उहो बि सामान फिटी करे आयासीं उन मुंहिंजी भाइटी जी बि पथरी उनखे बि बुकिंग भाॼाई हुनखे बि बुकिंग पोइ ॿई माउ धीअर हुयूं पथरी केतिरी वॾी हुई तव्हां ॾिठी तक़रीबन चणे खां थोरियूं वॾियूं हुयूं ॿई तव्हांजी तकलीफ़ हींअर सही आहे मां सही आहियां पर जंग थोरी अञा वापसि न थी वई मां साईं ॾिठो अच्छे लिबास में हुयो लकुण हथ में नेट जो लकुण हुयो सभु टेकड़ी वारो गॾु हुयो न हे सदरदीन शाह मां सैदी मुसानी आहियां वे चाचा वे चाचा काथों आयो आहीं तूं मां साईं पीरो ॻोठा खां पीर ॻोठ खां हिते छो आयो आहीं तूं हिते आयो आहियां थोरो पेरनि जो आर्दो थी पियो आहे साईं पोइ इलाज सरकारी हेॾां होॾां सरकारी वठो करियां इलाज करायो प्राइवेट दवाऊं प्राइवेट हर शइ कराई था सखर बि खैरपुर बि पीर ॻोठ में बि अस्पतालूं आहिनि जी जी सम्झी हीअ हालत चमड़ीअ जी बीमारी आहे चमड़ी वारे ॾे बि वियो हुउमि खैरपुर बि चमड़ी वारा आहिनि पोइ डॉक्टरनि छा चयो डॉक्टरनि हुननि चयो त असांजो हे तूं पोख मां कलर मां गाहु कयो आहे उन मां तोखे महले वारो ॼण हीअ बीमारी थी वई सही पोइ हिते कीअं ॿुधाए त हिते अचां त मूंखे इलाजु थींदो दरगाह जी कीअं ख़बर दरगाह जी त हिते असां आयल आहियूं साईं सैद मुसानी अॻ में तव्हांजो मसइलो हल थिया अॻे में असांजो मसइलो हल थियो मुंहिंजे न्याणीअ जो उनजे मथां भित किरी पई हा उहा सफ़ा हलण खां ताल तुंहिंजी पंहिंजी धीउ हा पोइ उहा कीअं हॾा भॼी पियसि छा सम्झ हीअ जेके हीअ चेल खां हेठि सम्झ का शइ न रही पोइ छा थियो जो हिते आंदोसि पोइ हिते आंदोसीं त साईं सैद मुसाणीअ महिरबानी कई घणियूं ॾींहं रातियूं रहिया हुआ हिते चौंक रातियुनि जो पोइ तव्हांखे कीअं इशारो मिलियो इशारो इहो ई मिलियो त पोइ साॻियो छोकिरो आहे घुमे पई घटे पई उहो साईं सदर शाह बादशाह ते वई ओॾे मोकिलियईं ख्वाब में आयो साईं जानी बसि माना न साईं असांजी ख्वाब में आयुसि त मुंहिंजो मुर्शिद आहे असांजो सदर शाह बादशाह उन ते वञो पोइ हितां यको दर ते हे त को छा आहे भाई माना इहा तूं कॾहिं जी तूं ॻाल्हि करीं तुंहिंजी उमिरि केतिरी हुई मुंहिंजी उमिरि घटि में घटि सम्झो मां सोचां थो त 55-50 घणा साल अॻ में आहे चाचा हिते न आई 22 साल जेको उन्हनि खे खणी हाणे घणा ॾींहं थिया अथई आयो आहीं हाणे मूंखे सम्झो राति चोथीं थी चौथी राति थी अञा इशारो न मिलियो हलो सही आहे अलाह बहितर
हवाले सां ॿुधायो छा खपई न जेॾीमहिल साईं इलाज जे लाइ माण्हू चवनि था त पोइ साईं ख़्याली ईंदो आहे या का रोशनी ईंदी, साईं छा हज़रत थींदो आहे? मखदूम सैदी मुहम्मद सरकार पाण ख़ुदि ख़्याली ईंदा आहिनि पर उहो जेको निंड जे आलम में इंसानु हूंदो आहे उहो ॾिसंदो आहे त हीअ सफ़ेद फुआरिफ़ आहिनि साईं जन घोड़े जे फुआरिफ़ आया आहिनि घोड़े तो लथा आहिनि हुननि खे डॉक्टरी बॉक्स हथ में आहे ऐं वंगूड़े ते जेके लठ हूंदी आहे साईं जन खे उहा आहे अचे पेशेंट खां पुछंदो आहे त बाबा तोखे दर्द जेको जंहिं पासे रहो तूं सिधो थी त मां उहो तुंहिंजो ऑपरेशन कयां पर उहो ॾिसंदो रहंदो आहे ख़ुदि उहो मालिक जेको निंड में त मुंहिंजो ऑपरेशन थिए थो जॾहिं सुबुह जो उथंदो आहे त उहो गंद जे सूरत में साइड में ढेर लॻो पियो हूंदो आहे जेको हुनजो ऑपरेशन हूंदो आहे उहो ई जेको मथे जो वार आहे सनड़ो अहिड़ी लीक हूंदी आहे उन जॻह ते निशान बाक़ी ॾिसण में ईंदो आहे बस सनड़ो हिकिड़ो निशान ईंदो आहे हा जंहिंजे हवाले सां बाक़ी उहो कमु सिबियल हूंदो आहे ऐं उहो ख़ुशि थी वेंदो आहे अच्छा सिबियल जेको अलॻि सां निशान न जीअं हूंदो आहे। चाचे हींअर तव्हांखे मौक़ो ॿुधाए त मुंहिंजी नियाणी जे मथां भित किरी हुई पोइ उहो मां इलाजु कराया सरकारी कंहिं बि अस्पताल में न छुटी न सखर में छुटी न लाड़काणे में छुटी न खैरपुर मिरफ में छुटी बाबो पीर ॻोठ जो आहे जेको तालुक जंहिंजो खैरपुर मिरफ ज़िले सां आहे जेको पाण ख़ुदि लफ़्ज़ी ॿुधाए थो त मुंहिंजी धीउ खे हज़रत मखदूम सैदी मुसाणी सरकार ख़याली उन जी चेल सिधी करे ऐं चई वञ फ़क़ी सदरुद्दीन शाह जो ज़ियारत कर ख़ुशि आहियां तूं स्टाफ साईं तव्हां पंहिंजो तारीफ़ कराइजो। साईं मुंहिंजो नालो बदरुद्दीन आहे ज़ात जो आगरो आहियां साईं जी भरिसां असांजो ॻोठ आहे मक़ामी बुनियादी तरह दरगाह शरीफ़ ते तक़रीबन 12 साल थी विया हिन जी ख़िदमत करे रहिया आहियूं पेशमामी तो ऐं इन खां अॻु में मुंहिंजो वालिद साहिबु हिते पेशमाम हुयो सरकारी महकमे औक़ाफ़ जी तरफ़ खां तक़रीबन 23-24 साल हिते ख़िदमत कई। दरगाह जे बारे में साईं का तारीख़ी रिवायत या का हक़ीक़त का मिले साईं हितां जा आहिनि या ॿाहिरियां बुज़ुर्ग हिते आया आहिनि जेकी पंहिंजी ज़हन मुताबिक़ जेके माण्हुनि जी ज़ुबानी रिवायतूं मुस्तनद का शइ नथी मिले पई जेकी ज़ुबानी रिवायतूं सुठनि बुज़ुर्गनि जी ज़ुबानुनि मां जेका रिवायत मिले थी पई त साईं ॿाहिरों आया आहिनि जेके साईं जलालुद्दीन बुखारी सुरपोश वारा जेके साईं शरीफ़ जा आहिनि उन्हनि जे ख़ानदान मां ॿुधायो वञे थो साईं उतां आया आहिनि ऐं जलालुद्दीन बुखारी सुरपोश पहिरियां बुखारी सादात आहिनि जेके असांजे मुल्क पाकिस्तान में आया हिते बुखारी सईद जेके सराइनि था पिया उनजे ख़ानदान मां सभु पखियल आहिनि जेके तुर्कस्तान मां आया हिते उहे चइनि मुंहिंजो हम असर जेके हुया साईं कंदर शाहबाज़ ऐं साईं जलालुद्दीन बुखारी सुरपोश वारा ऐं गोस बाबर ज़करिया मुल्तानी गंज शकर चारई बुज़ुर्ग जेके हुया इहे हिकु हम असर हिकिड़े दौर जा बुज़ुर्ग। अच्छा साईं जो जेको नालो आहे उहो माना वाज़िह छा आहे सईद आहे सईदी आहे मूसाणी जे हवाले सां तव्हांजो छा ख़्यालु आहे छो जो काफ़ी क़ौमूं चवनि थियूं त मूसाणी असांजो पाड़ो आहे ऐं साईं असांजो आहे चना बि आहिनि ॿुॻिया बि आहिनि विरोही बि आहिनि असुल के लफ़्ज़नि जी असां वटि सिंधी ॿोली में तक़ाज़ा इहा हूंदी आहे त घणा माण्हू लफ़्ज़नि खे हेर फार कंदा आहिनि वठी कंहिं खे असुल शइ खे पर नकुल जे हिसाब सां माना नई तरह सां उनखे सरे थो वञे काफ़ी अहिड़ा शहर बि आहिनि जेके असुल पुराणे पंहिंजे नाले खां हटी करे साईं जे लाइ मां जेको रायो ॾींदुसि वठी हुनजे उहो रायो इहो आहे त जेको बुज़ुर्गनि जो कोल आहे मौलाना मोहम्मद अमीन सियाल साहिबु पाण रूबरू मूंखे ॿुधायो पिए मखदूम बिलाल जो जेको पेशमाम हुयो तमामु तहक़ीक़ी आलिम दीन हुयो उन जो मूंखे ज़ुबान में माण्हू मुख़्तलिफ़ नालो ॿुधाइनि पिया के चवनि पिया सईद अब्दुल्ला नालो आहे के चवनि पिया सईद अली अकबर शाह नालो आहे को कहिड़ो नालो ॿुधाए पियो पोइ जेको सईद मूसवी आहे पोइ मूंखे ज़हन में ख़्यालु इहो हूंदो हुयो त मां हीअ कीअं मूंखे तकलीफ़ थिए नाले जे लाइ पोइ मां हिकु दफ़े पंहिंजी जॻह में आराम जे आगोश में हुयुसि ख़्वाबनि त ॾिसां पियो त मां दरगाह शरीफ़ ते आयो आहियां ऐं विचो मां दरबार शरीफ़ ते पंधु अचां पियो जीअं दरबार शरीफ़ जे थले ते मां पहुतुसि मां त उते जमात जो मजमू ॾिठुमि मां त मजमू जमा जो ॾिठुमि त साईं उते वेठा हुया पंहिंजी मसलनि ते परे खां मूंखे सर करे फरमायो त मौलवी साहिबु मोहम्मद अमीन तूं छाजे करे असांजे नाले में तूं परेशान थो रही पियो असांजो नालो बाबा जेको मौलवी साहिबु तोखे चवे थो न ॿेड़ वारे जंहिंसां तूं बस कयो हुयो त उहो जेको नालो तोखे ॿुधाए थो उहो ई असांजो नालो आहे साईं मुफ़्ती करीम बख़्शी उहो जेको तव्हां नालो ॿुधाए उहो ई असांजो नालो आहे तव्हां असांजे नाले में परेशान न थियो माना इहो रूहानी तौर ते बि हुनखे पंहिंजो नालो सईद मूंसां ॿुधायूं वठी हुन खां बाद मूंखे साईं मुंहिंजो साईं सां बहस थियो हुयो नाले मुताबिक़ पोइ मां साईं सां वञी हम कलामी थियुसि मां जेको तव्हांजो रायो आहे उहो मुंहिंजो रायो आहे उन खां पोइ साईं ख़ुदि जेके मुफ़्ती करीम बख़्श हुया उस्ताद वटि असां पढ़ंदा हुआसीं त उन्हनि पाण ज़ुबान मां रूबरू ॿुधायो वठी लिखत में बि लिखियो अथनि किताबनि में छपियो उन में पोइ लिखियो अथनि वठी त जॾहिं 98 जी ॿोली त उन 93 जी ॿोली आई हिते जो साईं जो रोज़ो तमामु शहर खां हेठि हूंदो हुयो
पोइ केॾी वॾी ॿोलियूं आयूं तॾहिं बि असांजी ज़िंदगी में साईं ॿुधनि पिया त पाणी रोज़े जे अंदरि कोन वियो। उन हिकिड़े साल में साईं जे रोज़े अंदरि पाणी आयो। पाणी जो आहे त असांखे तजसुस थियो त भला हेतिरा साल गुज़री विया, साईं जी फ्यूज़ात हले पई ऐं रोज़े अंदरि पाणी न आयो, हाणे छाजे करे पाणी आयो? ऐं राति जो सुता पियासीं, साईं पाण फरमाए मौली साहिबु असांजी इन ॻाल्हि मां तव्हां छो परेशान थिया आहियो? तव्हां खां महबूबन करीब जी हदीस मुबारक विसरी वई आहे। उहा जेका औरत जंहिं मदीने वारे साईं खे गोश्त में ज़हर मिलाए ॾिनो हुयो, पोइ उन गोश्त जेको खाइण जे करे मदीने वारे साईं खे हर साल तकलीफ़ थींदी हुई। त हते अमा आशा सिद्दीक़ा फरमायो तव्हां नबीअनि जा सरदार आहियो, इहा तकलीफ़ तव्हांखे छो थी थिए? पाण फरमायूं त ए मोमिननि जी मां, असांखे इहा तक़दीर जो मामलो, इहा तकलीफ़ रब करीम असांजे तक़दीर में लिखी छॾी आहे। असां अलाह जी रज़ा ते राज़ी आहियूं। मौली साहिबु हेतिरा साल असांजे रोज़े में पाणी न आयो, का वॾी ॻाल्हि कयूं, हाणे जेकॾहिं पाणी लही आयो या आयो सही तव्हां पर अलाह असांजी तक़दीर में इहो मामलो लिखी छॾियो। अच्छा साईं, जेके हिते आम तव्हां ॻोठ जे भरिसां साईं सैदी मुसाणी जे भरिसां तव्हां ॿुधायो ॻोठ बि आहे, आम रिवायतूं झुंडड़नि खां कंहिं ॿुधियूं आहिनि तव्हां त छा था ॿुधाइनि साईं सैदी मुसाणी जे हवाले सां? जी, उन्हनि जी बेनिस्बत पंहिंजे ख़ानदान जे जेके वॾनि जी जंहिंजी दराज़ उमिरि हुई, तक़रीबन 100 साल जे अंदरि जेकी उमिरि हुई, उन्हनि जी ज़ुबानी उन वक़्त जूं रिवायतूं, उन वक़्त में इहा साईं जी फेज़ वारी ॻाल्हि हलंदी हुई त साईं जॾहिं ॿाहिरि हुते आया, दीन जो इदारो को मदरसो हुते हुयो, साईं हुते इल्म जे पढ़ण जे लाइ नौजवानी सूरत में हिते पढ़णु वेठा, के सबक़ असबाक न पिया मिलनि, उस्ताद जी हूंदी आहे त हुनखे माल चढ़ण जे लाइ या ॿी का ड्यूटी लॻाइण जे लाइ हर हिकु मदरसे में इहो सरिश्तो हलंदो रहंदो हुयो। त साईं उन उस्ताद जो माल चाहींदो हुयो, माल टाहे वेंदा हुआ, सबक़ असबाक पका न थींदा हुआ, साईं झंगल में माल टाहे वेंदा हुआ। पोइ कहिड़े फ्यूज़ात जे करे उहो तारीख़ इल्मी बहसी बि आयो आहे त जेको माण्हू पंहिंजे इल्म खे न हासिलु करण जे करे जेकॾहिं माण्हू रोई करे दुआ कंदो आहे त उनखे डायरेक्ट हिकिड़ी महिरबानी थींदी आहे, या त ख़्वाजा ख़िज़र अलैहिस्सलाम खां थींदी आहे, यानी ख़्वाजा ख़िज़र अलैहिस्सलाम जी सीने ते हथु लॻाईंदो त सभु इल्मु उनखे अची सघे थो पियो। साईं खे उन झंगल जे अंदरि ई का उहा इल्मी फ्यूज़ात थी, जो झंगल खां वापसि मोटी जीअं आया त उनखे साईं जॾहिं जेको किताबु रखनि पिया उनखे बरज़ुबान साईं खे किताबु यादि थी वियो। त सभु शागिर्द उस्ताद अज में पइजी विया। वरी पाड़े वारनि माण्हू ॻाल्हि कई, साईं असां माल कढी था वञूं झंगल में, साईं बि कढी थो अचे, पर साईं पंहिंजी लठ खां हिकिड़ो लीको कढे थो, जीअं लीको कढी बसि करे थो, माल उते पाणी अची थो वञे, साईं हुते माल खे विहारे पाण वण जे हेठो आराम करे ऐं वापसि शाम असांखां अॻु में वरी माल साईं वापसि खणी थो अचे पियो। इहा माजरा उन ॻोठ वारनि ॾिठी, उहा बि उस्ताद सां कयूं वठी, जॾहिं इहे फ्यूज़ जा फेज़ जा इहे ॻाल्हियूं वठी खुलियूं वठी, इतफ़ाक़ सां साईं जो वालिद साहिबु माना जेको साईं वटि हिते पहुतो, ॻोल्हींदे अचे पहुतो, उनखे नथो कयो त तूं असां सां गॾु वापसि हलो। पोइ जीअं मदरसे खां ॿाहिरि निकिता कुझु मुफ़ासिलो, जीअं अॻु में ॻोठ खां ई दरगाह शरीफ़ परे हूंदी हुई, उतां प्यादल अची करे इन जॻह ते पहुता आहिनि। पोइ साईं जी ज़ुबानी त दुआ घुरियूं, दुआ घुरण खां बाद में उहा ज़मीन फाटी पई, साईं अंदरि ज़मीन खे हलिया विया। इहा उन्हनि माण्हुनि जी जेका ज़ुबानी जेको 100 साल या बुज़ुर्ग माण्हू हुया, आलिम हुया, उन्हनि जी बि ज़ुबानी इहा ॻाल्हि रिवायत मां नंबर। अच्छा, हिन ॻोठ में मदरसे जा निशान मिलनि था जिते साईं जन पढ़िया आहिनि या उनजे उस्ताद इहा मदरसा को बि निशान कोन थो मिले पियो। जाइ जिते मिसाल साईं सरशाह बादशाह आहे जो इदारो मदरसो मिले या उनजी का अहिड़ी को शागिर्द मिले या तारीख़ी पस मंज़र, असां उनजे लाइ बि जांच कईसीं वठी त उन्हनि जो नसब जो सिलसिलो मिले थो पियो, बाक़ी मदरसे जा निशानात उहे के या का बि शइ अहिड़ी हस्ती कान थी मिले पई, छोकी अब तमामु अवाइली तौर ॻाल्हि आहे। माना उनखां बाद में उहे बुज़ुर्ग माना दरगाह शरीफ़ जेको मामिलो जेको बाद में थियो वठी, त हिते हिकिड़े ॻोठ जे माण्हू इहा बि रिवायत कई, हालांकि ॻोठ तारीख़ी ॻोठ आहे, नओं ॻोठ माना हिकिड़ो इहे जेके 2-3 ॻोठ नओं ॻोठ असांजे सिंध में आहिनि, जेके वराए जॾहिं दरिया हुनखे पाए वेंदो त वरी ॿीहर हुनखे आबाद कंदा हुआ। तारीख़ी पस मंज़र में जेको वणज वापारु जेको हलंदो, उन में बि असांजो हीअ ॻोठ माना किताबनि में अचे थो पियो त उहे में हिते वणज वापारु हलंदो हुयो। जेके जॻहियूं हिते हिकु ॿ आहिनि उहे बि तारीख़ी पस मंज़र बि माना आहिनि, माना त बुनियादी तौर ते माना उहो ॻोठ अवाइली ॻोठ माना वधिजे थो पियो, उहो नओं कोन हो या हिकु 100 साल या 200 साल खां अॻियां अञा पढ़णो थो पियो। सही, ठीकु आहे। तव्हां साईं सैदी मुसाणी खे ख़्याल में या ख्वाब में ॾिठो पाण? इहे रूहानी रमज़ इहे ज़ाहिर पाण कोन कंदासीं, बाक़ी हाणे साईं रूहानी फेस सां सभिनी खे नवाज़ो थो, कहिड़े बि नमूने सां इशारनि सां ख्वाब जे अंदरि कंहिंखे कहिड़ो इशारो ॾियनि था, कंहिंखे कहिड़ो इशारो ॾियनि था, खाइण जो तक़सीम करण जो पंहिंजी ज़ाहिर हिते असां घुमंदे माण्हू रमज़ में अलाह वारा न हूंदा आहिनि, अलाह वारा हिकिड़ी रमज़ में न हूंदा आहिनि, अलाह वारनि जो रमज़ हूंदियूं आहिनि, केॾी महिल कंहिंखे कहिड़ो इशारो ॾींदा आहिनि, कंहिंखे कहिड़ो इशारो ॾींदा आहिनि, कंहिं महिल पंहिंजी दीदार कराईंदा आहिनि, कंहिंखे कहिड़ी ऑपरेशन बि कंदा आहिनि, इहे अलाह वारनि जो रमज़ हूंदियूं आहिनि, उन मुनासिब सां महिरबानी कनि था।
हा हिते असां कुझु माण्हू घुमंदे माना पुछोसीं माण्हुनि खां त हुननि इहे ॻाल्हियूं कयूं साईं खे असां ॾिठो आहे साईं खे लठु मुबारक आहे ऐं माना उन्हनि जेको ॿुधायो ऐं साईं सां गॾु आहे हिकिड़ो जंहिंखे माना डॉक्टरी वारी जेका पेती आहे उहा बि आहे ऐं पोइ साईं उन इलाजु करे थो उहो कंहिं ईअं हाणे सभिनि खे उहा हिन हिकु रूप में अलाह वारो कोन ॾिसी सघंदो अलाह वारनि जी रमज़ूं हूंदियूं आहिनि कंहिंखे डॉक्टरी वारे रूप में नज़र आया हूंदा कंहिंखे कहिड़ी रूहानी में आया हूंदा कंहिंखे कहिड़े तरीक़े सां आया हूंदा इहो अलाह वारनि जो पंहिंजो रमज़ूं हूंदियूं आहिनि रूहानी रमज़ूं हूंदियूं आहिनि हिकिड़े रूप में उहे नथा अची सघनि उन्हनि खे अलाह सां ताक़त ॾिनी आहे रोज़ा जे सदके बि कंहिंखे कहिड़ो दीदार कराईंदा आहिनि वठी इहे शइ उन्हनि जो रमज़ूं आहिनि बेशक महिरबानी असांजा वॾा चवंदा त साईं असुलु पंजाब जा उच शरीफ़ जा आहिनि हुते वॾी गादियूं आहिनि दरगाहूं आहिनि हुतां जा आहिनि साईं वारा पोइ साईं खे मखदूम साईं ख़बर पई त बाबू मुंहिंजो आहे मूंखे वापसि वठी वेंदो पोइ साईं तकिड़ा तकिड़ा अचे झंग हो जिते साईं जी मज़ार आहे हिते झंग में साईं हलिया विया ज़मीन फटी पई साईं हलिया विया पोइ जे पदमा साईं ते हलिया विया आहिनि पोइ साईं जो हुते सदरुद्दीन बादशाह जा वॾा हुते नज़ारा ठाहिराया उन खां पोइ साईं मशहूरु आहे साईं मखदूम सिद्धी मसाणी सिजरो असां पाण कोशिश में लॻा पिया आहियूं अॻे में त वॾड़ा हूंदा सादड़ा जेको कमु थियो बिस्मिल्लाह तालीम बि घटि हुई हाणे असां पंहिंजो लॻा पिया आहियूं असांजो मोंढे दड़े खां शहर आहे बलड़े जी पीरज़ादा आहिनि उहे उन्हनि असांखे चयो आहे त सिजरो साईं जो असां वटि आहे असां वञी न सघिया आहियूं बाक़ी वॾनि जी वॾ कथाऊं जेकी ॾंद कथाऊं आहिनि वॾनि जो जेको चवणु आहे असांजे 100 साल खां बि वॾड़ा जेके चवी विया आहिनि त साईं पंजाब खां आहे अच्छा हिते हिन दरगाह ते जेके अचनि था ज़ाइरीन उहे किथां किथां था अचनि मुल्क खां ॿाहिरां अचनि था मुल्क जा अचनि था साईं बिल्कुलु पंजाब खां बलूचिस्तान खां सरहद खां बि अचनि पिया बराबरि विच ते 15-20 साल जी ॻाल्हि थींदी त हिकिड़ो चीन खां आयो जेको मूं ख़ुदि पाण ॾिठो हथु हिकिड़ो कपियल उहो कहिड़े ख़्याल सां हिते साईं जी ख़ुदा मुखाब में आहे त साईं त मूं वटि अची तुंहिंजो मूं वटि कमु थींदो अच्छा माण्हुनि जा इलाज थींदे तव्हां ॾिठा आहिनि कहिड़ियुनि कहिड़ियुनि बीमारियुनि मां लाइलाज माण्हू हितां छुटी विया बिल्कुलु साईं कैंसर जा रे औलादी नाबीन सां ठा पर असां मां पंहिंजी तव्हांजी ॻाल्हि ख़ुदि पाण थो ॿुधायां पाण जो को सबूत न आहे हीअ मुंहिंजो हथु आहे हीअ ॿई आङुरियूं आहिनि हीअ मां बिजली मुंहिंजी घर ख़राबु थी पई जेकी तार खे न पई भरे पोइ मां चेकंदो आहे PVC उहा मिली वई खलू लही वयूं उन में मुंहिंजो हथु पइजी अलाह हिकिड़ो खड़ी मथे हेठि पर 2 मिंट मुंहिंजी वेड़ हली केरु मुंहिंजी वेझो न पियो अचे पर इन दौरान मां ॻाल्हायां पियो त मूंखे काठी ॾियो कुझु ॾियो त मां बचां पर तव्हां मथां पोइ मुंहिंजो भाइटियो पई वायर कपी जॾहिं मां पोइ होश में आयुसि ऐं मुंहिंजो हथु ई जेको आहे सॼो सड़ी मुंहिंजी आङुरी बिल्कुलु हीअं थी वई मूंखे नरे में बि सूरु हुयो पोइ डॉक्टर ते पता थी पोइ डॉक्टर मुंहिंजो नरे जो ऑपरेशन कयो हेॾे डॉक्टर तवजो न कई न असांजी थी मुंहिंजा ॾांडा महीने खां पोइ जो असां ॾिठो त मां हीअं कयां त हीअ आङुरियूं मुंहिंजी बिल्कुलु सिकी हुई हीअं मुंहिंजी आङुरी न पई डॉक्टर ॾे वियासीं भाई हीअ तव्हां पहिरीं ॻाल्हि कयो आहे त कुझु कयूं आहे हीअं ते सड़ियल बाहि जूं बिजलीअ जूं इहे हितां कप ॿियूं बाक़ी हिन जो इलाजु पाकिस्तान छा पर दुनिया में ॿिए में बि नथी सघां हीअ कप बि हथ जूं आङुरियूं हथ जी आङुरी मुंहिंजी निशान ते बाक़ाइदे सड़ियल ई बाक़ाइदे असां दरगाह जा आसूदा बिराड़ी जा ख़िदमतगार आहियूं गादीनशीन आहियूं ऐं जामा मस्जिद आसमान जो दिलि लॻल आहे फी सबिल्लाह जामा मस्जिद अज़ान ख़िदमत कंदा आहियूं जेको थींदो आहे माह रमज़ान में असां सॼो महीनो उथाईंदा आहियूं फी सबिल्लाह मुसाफ़िर गुज़ारनि खे रोज़ा रखाईंदा आहियूं छोड़ाईंदा न जेको तव्हांजो हीउ इलाजु थी वियो पोइ तव्हां कीअं महसूसु कयो ॿुधायूं था न पोइ मस्जिद में मां जीअं आज़ान सुम्हणी थी ऐं वेठा थी 15-20 मिंट वक़्तु हूंदो आहे पोइ कराई थी पोइ मां क़ुर शरीफ़ पढ़ंदे मां रुनसि सरकार खे सॾु कयो दिलि जो असांखे हथु खणी माण्हू मिलंदा तव्हांजा फ़क़ीर दुनिया जी बुॼाई पियो ॾिसूं पिया असांजो हथु खणी इहे दिलि में दाह करे रोई क़ुर छपे पढ़ी वियासीं घर रमज़ान शरीफ़ जी सुतासीं ॾिसूं था त मां दरगाह ते अचां मस्जिद जी ॻाल्हि आहे वेठा जाम मस्जिद सरकार जो रोज़ो खुली वियो दर खुली वियो आहे मां साईं जे पेरनि खां जे ॾीओ अथव ॾीआ असांजा ॿरंदा हाणे जो काफ़त ॿाराए ॾीओ ॿरे पियो उन मुंहिंजे भरिसां साईं ॿियो मज़ार सैयद आहे उनजी मज़ार उन सां ॿियो हिकिड़ो मरीज़ वेठो उनजो दिलि जो मरीज़ हो अंदरों सरकार रोज़े में निकिता आहिनि हथु मुबारक ॾिठो असां पाण हथु उन ॾीए मूं खणी ऐं अवल उहो दिलि जो मरीज़ आहे उनखे साईं
ॿियो साईं हथु खणी मूंखे हथु चवनि त बाबा हथु सिधो कर साईं चयो हथु त मुंहिंजी आङुरी वरनि ई कोन थी सिधो कर नेठि सरकार जे करे हितो हणी ऐं ॿियो साईं हीअं कयो त मां इहे तव्हांजी आॾो आङुरियूं आहिनि इहे तेल में साईं ॾिए ॾियूं आङुरियूं बराबरि डॉक्टर बाक़ाइदे हैरान थी वियो त बिल्कुलु असां वटि इलाजु ख़तमु आहे इन अलाह वटि इलाजु असां खां जेको पूरो थी वियो असां वधीक आहे त अलाह वटि इलाजु आहे हीअ त वॾी माना फैज़ा वॾी करामत आहे। अच्छा साईं जेको माण्हू हिते अचनि था उन जो इलाजु थिए थो ऑपरेशन थिए थो उहे साईं खे कीअं ॾिसनि था? इहे ख़्वाब वसीले असांजे ख़्वाब वसीले ख़्वाब में साईं छा था ॾिसनि कीअं था ॾिसनि? डॉक्टर पहुची विया आहिनि बिल्कुलु टीम जी डॉक्टर थींदा आहिनि ऑपरेशन ॿार पहिरियों सुम्हारे ऑपरेशन कयो बाक़ाइदे सिबनि था टाको लॻे थो टाके जा निशान बि ज़ाहिर थियनि था बिल्कुलु माना इहो निशान थी थो वञे बाक़ाइदे माण्हू सुबुह जो उथे थो टाके जा निशान बिल्कुलु साईं जो जेको आहे साईं जो चहिरो मुबारक उहो कीअं था ॾिसनि साईं जो उहो डॉक्टरी आहे साईं जो असुल जो ग्रुप आहे साईं जो रूप ॿियो आहे जेको डॉक्टरी आहे जी डॉक्टर आहे बाक़ाइदे डॉक्टर आहे उहो जेको छा कंदो तव्हां असां पुछा कयूं ऐं साईं मोदी साहिबु आहे पुछा कंदी उहा ख़्वाब जी ॿुधायो बुशारत छा थियो तव्हांखे ॾांहुं तव्हांजी भलाई थी वई ऑपरेशन ताईं थी वियो हे साईं आहे काफ़ी माना अचे थो रूपनि में साईं आहे ॿियो ॿुधायो। अच्छा हिते माण्हू 4 ॾींहंनि जो रहनि था जेकॾहिं 4 ॾींहंनि में इलाजु नथो थिए त वरी पोइ ॿीहर 4 रातूं रहनि था या वापसि उन्हनि जे लाइ इलाजु न आहे? न साईं हिते आहे सरकार जो असां वॾा जो चौंक आहे चौंक खां पोइ हे हलिया वञे काफ़ी माण्हुनि खे पोइ उते 4 ॾींहंनि खां उते ॻोठ में इलाजु थियो आहे छो त काफ़ी माण्हू आहिनि जिन खे इहो बि थियो आहे त तव्हांजो नंबर पोइ ते आहे तव्हां तरसो तव्हांजो भली वञो तव्हांजो उते बि कमु थींदो असुल जेको असांजे वॾनि असांजो चवणु त साईं जो आहे जेकी तकलीफ़ करणी आहे चौंक रहे चौंक में इनशाह ताला को न को ॾांहुं मिलंदो माना हिकु ॾींहं में बि इलाजु थी सघे थो 2 में बि थी सघे थो आख़िरी चैन में थी सघे या ॾींहं वठी जो ऑपरेशन माना महिरबानी थी थिए असां पंहिंजी ॿी करामत ॿुधायूं 2013 जी ॻाल्हि आहे मदीने पाक में असांजो मामू आहे हाकिम थी वियो हिन भाभी वार साहिब खे त बाबू कुराड़े थी मदीने पाक दियार कर ऐं अधीअ खे बि चयो पोइ अम्मा चए त मां न हलंदुसि बाक़ी बाबू पोइ बाबू चयो मां कुराड़ो तूं भर पोइ मां हाकिम वरी पुछा के एजेंट चमन में आहे हर चमन में अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु आहे हर चमन में अल्लाहु वलाहु दुखन ऐं सुखन में दुखन ऐं सुखन में अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु अल्लाहु वलाहु कूंजूं हंज कुमेरियूं तितर मोर गेरा कूंजूं हंज कुमेरियूं तितर मोर गेरा ज़िक्र ऐं फ़िक्र लाइ उथनि था सवेरा ज़िक्र ऐं फ़िक्र लाइ उथनि था सवेरा सुबुह जे सुरनि में सुबुह जे सुरनि में अल्लाहु वलाहु सुबुह जे सुरनि में अल्लाहु वलाहु